था कयो कॾहिं 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 गैरत आई इन जिक्रे अलाह जो तोहफ़ो आहे। पहिरीं ॻाल्हि छो त साइंस प्रूव कयो आहे त अलाह सलाह जहिड़ी का शइ कोन्हे, हीअ सभु चाल आहे, हीअ सभु चाल आहे त सिंध जो गैस सिंध जो पाणी पूरो कयूं, पोइ इहे माना जीअं अफ्रीका में ॾुकार में जानवर मरंदा आहिनि पोइ पाण ई सिंधी तरफ़ी मरी वेंदा। हाणे चीफ जस्टिस हिकिड़ी ॻाल्हि, जेकॾहिं पाकिस्तान अलाह जो तोहफ़ो आहे त माना फेडरेशन आहे, फेडरेशन जो असूल आहे, उनजा फेडरेशन उनखे असां चवंदा आहियूं फेडरेटिंग यूनिट्स जंहिंखे प्रोविंसिस चवंदा आहियूं, जंहिंमें ख़ैबर पख्तूनख्वा, उन में बलोचिस्तान, सिंध ऐं पंहिंजो पंजाब, 3 असेंबलीज़ फेडरेशन जूं। टोटल पाकिस्तान में 4 फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, उन्हनि मां 3 यूनिट्स फेडरेटिंग यूनिट्स रेज़ोल्यूशन पास कया आहिनि त बाबा डैम म्यूचुअल कंसेंसस सां ठहणु खपनि, म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां ठहणु खपनि, ठीकु आहे न। त हाणे अलाह खे गैरत छो नथी अचे भेंचोत खे त बाबा मुंहिंजे तोहफ़े सां तव्हां छो था कयो, भेण जो चुॾो इहो वियो काॾे, इहो जेको पाकिस्तान ते नई ठाहे त इहो भेण हाणे गारियूं माफ़ कजो त इहो सूअर वियो काॾे त बाबा चवे त बाबा मुंहिंजे गिफ्ट सां छो था जेको आहे सो हरकतूं कयो, छो नथो ॻाल्हाए। कल्ह जेको खानपुर महर में मासूम ॿार कुठो वियो आहे, उन छो नथो हाणे चीफ जस्टिस खे चवे त बाबा मुंहिंजो तोहफ़े में हिकिड़ो मासूम ॿार कुठो आहे ऐं उते जेको आहे सो